कुछ करे पियो, इहो प्रेशर पियो करे, परेशान पियो करे, इन जे करे त मजबूर थी मूंखे पंहिंजी धीउ कढी ॾींदो, कढी ॾींदी। धीउ त कंहिं बि बुनियाद ते मां तोखे कोन ॾींदसि। चनेसर साहब तुंहिंजा भले इस्लामाबाद ताईं तुंहिंजा वास्ता छो न ज़ुल्म ॾिसो न इंसान जो, ऐं हुन जी उम्र ॾिसो, मुंहिंजी उम्र ॾिसो, ऐं मूंखे चए थो त तूं मूंसां शादी कर। ज़बरदस्ती हाणे मूंखे टॉर्चर थो करे, ज़बरदस्ती मूंखां फुरण थो चाहे। ऐं कोन ॾींदीमांसि, कोन ॾींदीमांसि, कोन ॾींदीमांसि। जीअं त नाज़रीन असां मौजूदु आहियूं नेशनल प्रेस क्लब सकरण में, जिथे असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जी नाले वारा फ़नकारा बुशरा अली, जंहिंजो चवणु आहे त मुबैना तौरु चनेसर आरेसर असांखे मूंसां ज़ोरी शादी करणु थो चाहे ऐं मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। अचो त वधीक हिननि खां पुछूं त छा था चवनि। यतीम न्याणी सिंगर बुशरा अली, जेका पंहिंजे पेट जे गुज़र सफ़र जे लाइ हिन फील्ड में आई आहियां, ऐं नाले चनेसर आरीसर, जेको मूंसां ज़बरदस्ती शादी करणु थो चाहे, ऐं उनखे मां इनकार कयो आहे। उन खां पोइ वरी उन मूंखे मतिलबु ब्लैकमेल करणु लॻो आहे, तूं मूंसां शादी न कंदीअ त तोखे अगवा कराए। हाणे मूं प्लान कंदुसि, मुंहिंजे प्लान जो इंतज़ारु कजो, जल्दी हुन सां प्लान कंदुसि, उहो प्लान कंदो जो दुनिया तारीख़ प्लान जो इंतज़ारु कजो। ठीकु आहे, हीअ वॉइस रखी छॾिजो, भले थाणे ते ॾियो, पुलिस में ॾियो, कोर्ट में ॾियो, मूं तव्हांजे रुपए हिसाब मूं वटि लिखियल आहे। मुंहिंजे प्लान जे लाइ इंतज़ारु कजो, मां प्लान कींदो कयां। यादि रखंदो कंहिंसां मिसकिन, कंहिं ग़रीब या असांखे कुझु बि थियो, उनजो ज़िम्मेवार चनेसर आरीसर आहे। ऐं मां हथ ॿधी वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश थी कयां, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। आरीसर जी वजह सां असां सभई मतिलबु घर में ई वेठा आहियूं, न को मां इवेंट थी अटेंड कयां न छा, ऐं मुंहिंजा भाइर बि स्कूल खां वेही रहिया आहिनि, ऐं मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे हिन जी माउ खे पेमेंट कई आहे, उन्हनि जा प्रूफ खणी भले कानून जे ज़रिए अचे, ऐं असां बिल्कुलु उनखे जवाबु ॾियण जे लाइ तयारु आहियूं। जॾहिं हुन मूंखां रिश्तो घुरियो, मूं उनखे जवाबु ॾिनो। हींअर हू नांग थी असांजे पोयां, सफ़ा दुश्मन थी लॻो पियो आहे असांजे पोयां, ऐं जेको सो असां तमामु हींअर टेंशन में था गुज़ारियूं, न प्रोग्राम था करे सघूं, न रोज़ी था करे सघूं, न एल्बम था करे सघूं। असां ॾे जेको सो जेके असांजे पाकिस्तान खां सऊदी अरब दुबई में था रहनि, उन्हनि जा असां एल्बम कया आहिनि। ईअं न आहे त सिर्फ़ु हिन जो एल्बम कयो आहे। सऊदी अरब में शाइर असांजे सिंध जा जेके माण्हू आहिनि, उते सऊदी अरब में वीचारा मज़दूरियूं पिया कनि, रोज़ियूं पिया कनि, पेट गुज़र जे लाइ वियल आहिनि, ऐं उहे असांजा शाइर जेको सो असांखे फ़ोनूं पिया कनि त बाबा असांखे एल्बम करिणो आहे। बहरहाल हीअ रिपोर्ट ॿुधण सां हुननि बि तमामु घणो अफ़सोस कयो आहे बुशरा अली सां। एॾो वॾो मसइलो त चनेसर आरीसर असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे, जीअं त असां परेशानी में स्कूल कोन था वञी सघूं। मुंहिंजी अम्मी खे ऐं मुंहिंजी भेण खे धमकियूं ॾेई रहियो आहे, जीअं त हिनखे कुझु कयोसि हेॾां होॾां त असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे, ऐं असां स्कूल कोन था वञी सघूं। इन परेशानी में ॿाहिरि कोन था निकिरी सघूं। असांखे चए थो तव्हां प्रोग्राम कोन करे सघंदो, इन ई परेशानी में त कुझु ईअं कयोसि त हेॾां होॾां थी वञे त असांजी अम्मी वारा प्रोग्राम करणु लॻनि ऐं असां स्कूल वञूं ऐं असां पढ़ाई। जीअं त तव्हां नाले वारी फ़नकार बुशरा अली जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो ई चवणु आहे त चनेसर आरेसर जेको असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे, ऐं असांजी हिन मां जान छॾाई वञे, जीअं असां नई सही पंहिंजो कमु कयूं। कैमरामैन असगर चौहान सां गॾु मोर चनेसर। ज़माने में असां यारो मरी ऐं जी ॾिठो आहे, ज़माने में असां यारो मरी ऐं जी ॾिठो आहे, जेके मिलियासीं जिते यारो, जेके मिलियासीं जिते यारो, उन जा पुठो आहे, ज़माने में असां यारो मरी ऐं जी ॾिठो आहे।
अलीशाज दिया मेरा आई रह पे जी सच्चाई में अलीशाज दिया मेरा आई रह पे जी सच्चाई में बाकी का दे जाने कुलई बाकी का दे जाने